You are watching 3 PM Bulletin. एहतिजाज करण सभिनी जो हक़ आहे, पर अहिड़ो तासुर ॾियो जो तव्हांखे दहशतगर्द ऐं इंतिहा पसंद करार ॾिनो वञे। सुञाण धुनियूं अवाम में हिक राय जोड़ींदियूं आहिनि। बदकिस्मतीअ सां हिक साज़िश तहत तव्हांखे दहशतगर्द करार ॾिनो पियो वञे, जीअं असांखे गद्दार करार ॾिनो वेंदो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिन धरतीअ ते रहंदड़ असां सभिनी खे सूबाई हक़नि जे लाइ गॾियल जिदोजहद करणी पवंदी। सिंध जो नौजवान जिदोजहद करणु ॼाणे थो, पर हिकु कोशिशि आहे त उन्हनि जी सुञाणप दहशतगर्दनि वारी हुजे। सिंध में मुतहिदा लंडन जे सरबराह जी सियासत ऐं भाइरनि खे विढ़ाइण जी इजाज़त न ॾींदासीं। हर किसी को ये हक है कि पुरअमन एहतजाज करो करो करो, 100 दफा करो, 1000 दफा करो। अगर आप समझते कि मैं गलत हूँ तो मेरे खिलाफ करते रहो, ये आपका हक है। मगर अनफॉर्चुनेटली कोशिश है, एक साजिश है कि आपको दहशतगर्द करा दे। जैसे हमें गद्दार कहा जाता है, दूसरे को गद्दार कहने की एक साजिश है। मैं समझता हूँ गलत हो सकती। सूबाई के हुकूक वसाइल पे जिदोजहद करना पड़े, और जो भी इस धरती में रहता है इवेंचुअली इन इश्यूज पे हमें एक होके जिदोजहद करना पड़ेगा। तो तब तक आपका पहचान दहशतगर्दों का। सिंध के नौजवान जो हमेशा अमन पसंद रहे हैं, जो अपने हुकूक के लिए एहतजाज करना जानते हैं, उनका पहचान दहशतगर्द। हम किसी को वो ताफ हुसैन वाला सियासत इस सूबा में वापस ले आने को इजाजत नहीं देंगे। लेकिन इसका तहफ़्फ़ुज़ के लिए सीएम साहब हमें ऐसे कुछ कदम उठाने पड़े। जो लोग बरगलाए जाते हैं या गलत रास्ते पे लिए जाते हैं, वो सही समझते हैं। जो जायज़ मुतालबात हैं, उन पे गौर से देखना पड़ेगा कि किस तरीके से हम अपने अवाम को उनका हुकूक दिलवा सकते हैं, उनको सुकून दिलवा सकते हैं। आप इस सूबे के अवाम के नुमाइंदे हो, आपने उनके हुकूक का तहफ़्फ़ुज़ करना है। अगर कोई मेरा दोस्त है या कोई किसी और का दोस्त है, वो अवाम से ज़्यादा ताकतवर बिल्कुल ही नहीं है। और ये इम्प्रेशन आप भूल जाए और तोड़ें। सिंध असेंबलीअ में GDA MPA नुसरत सहर खे तक़रीर खां रोकण ते अपोज़िशन जो गोड़। नुसरत सहर अब्बासी तक़रीर शुरू कंदे सिंध हुकूमत ऐं बिलावल खे तनक़ीद जो निशानो बणायो। स्पीकर नुसरत सहर खे रोकींदे चयो त इहो तय थियो हो त पार्टी क़यादत ख़िलाफ़ न ॻाल्हायो वेंदो। स्पीकर तरफ़ां नुसरत सहर अब्बासी जो माइक ॿिए मेंबर हवाले करण ते अपोज़िशन जो गोड़ ऐं एहतिजाज। जो नया पाकिस्तान हमारे सामने बन रहा है, उस पाकिस्तान में तो अवाम से रोटी कपड़ा मकान छीना जा रहा है। पार्लिमानी निज़ाम से शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो ने सूबों को जोड़ा, उन पे कुछ ताकतें, कुछ सियासी जमातें, कुछ लोग हमला आवर। जब भी ये जुल्म किया जाता है तो हर सूबा का हक मारा जाता है। हम कब तक इस जुल्म को बर्दाश्त करते रहें? ना सिर्फ पानी पे वो हमला करते हैं, गैस और पेट्रोल पे आपका मुसलसल एक मौक़िफ़ रहा है जिस पे वो पूरा नहीं उतर रहे। मगर अब सिंध के हक़ रोज़गार पे हमने FIA के ऑफिसर्स जो इस सूबे से ताल्लुक़ रखते हैं, उन सब को बेरोज़गार किया। और अब मैं हैरान हूँ, सिंध पब्लिक सर्विस कमीशन वाहिद इदारा है जो बंद पड़ा हुआ है। बाकी सूबों में तो वो चलते रहे। ये किस किस्म का पैगाम भेजा जा रहा है कि जब इतनी मुश्किल मुआशी हालात चल रहे हैं तो हमारे लोगों को बेरोजगार करवाया जा रहा है। सिंध जे माण्हुनि खे बेरोज़गार करे कहिड़ो पैगाम ॾिनो पियो वञे। FIA मां सिंधी मुलाज़िमनि खे कढियो वियो। हैरत आहे त रुगो सिंध पब्लिक सर्विस कमीशन बंदि पियल आहे, ॿियनि सूबनि में त उहे इदारा कमु कनि पिया। कुझु क़ुवतूं सियासी पार्टीज़ ऐं कुझु माण्हू सूबनि खे ॻंढण वारे पार्लियामानी निज़ाम ते हमला आवर आहिनि। असांखे शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जे ॾिनल निज़ाम ऐं 73 वारे आइन जो दिफ़ा करणो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कराचीअ में शहीद बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जे मौक़े ते थियल तक़रीब खे ख़िताब। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मालियाती अवार्ड बिना बजट ॾेई सूबनि जे हक़नि ते धाड़ो हयो वञे थो। असां केसिताईं इहो ज़ुल्म बर्दाश्त कंदासीं। वॾे वज़ीर सूबे ते मुआशी ऐं आइनी हमलनि ख़िलाफ़ आवाज़ उथारियो आहे। हाणे असां हर ज़िले में वञी ॿुधाईंदासीं त अवाम जे हक़नि ते कीअं धाड़ो हयो पियो वञे।
पाणी ऐं गैस खां पोइ सिंध में रोज़गार ते बि हमला कया पिया वञनि। बलोचिस्तान असेंबली आॾो हंगामे वारे केस में नामज़द अपोजिशन लीडर मलिक सिकंदर समेत 16 मेंबर्स गिरफ़्तारी पेश करे छॾी। अपोजिशन जे 16 मेंबर्स बिजली रोड थाणे ते पहुची गिरफ़्तारियूं पेश कयूं। अपोजिशन लीडर सिकंदर मलिक चयो आहे त बजट इजलास दौरान अपोजिशन मेंबर्स जी तज़लील कई वई। जाली सरकार जे ख़ात्मे ताईं एहतजाज जारी रहंदो। अख्तर लांगो तरफ़ां बि गिरफ़्तारी पेश करण जो ऐलान। अमेरिका खे फ़ौज जी वापसीअ खां अॻु अफ़गान मसइले जो सियासी हल कढणो पवंदो। पाकिस्तान सरहद पार दहशतगर्दी जी रोकथाम जे लाइ CIA खे हवाई अॾा न ॾींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अमेरिका अफ़गान जंग में सभ खां वधीक नुक़सानु पाकिस्तान खंयो आहे। असां टकराव न अमुन चाहियूं था। असां हाणे कंहिं बि छिकतान जो हिसो थियणु नथा चाहियूं। 9/11 खां पोइ यूरोप में मुसलमाननि ख़िलाफ़ नफ़रत वधी वई। कश्मीरियुनि ते ज़ुल्म ओलह मुल्कनि जे लाइ मसइलो छो न आहे? इहा मुनाफ़िक़त आहे। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जी 10 जुलाई ताईं उबूरी ज़मानत मंज़ूर। लाहौर जी अदालत 10 लख रुपयनि जे मचलिकनि एवज़ ज़मानत मंज़ूर कई। FIA खे गिरफ़्तार न करण जो हुकुम। शहबाज शरीफ अदालत में बयानु ॾिनो त हुन शुगर मिल्स खे सब्सिडी ॾियण खां इनकार कयो, जंहिं सबबि शरीफ कुटुंब जी शुगर मिल्स खे बि नुक़सानु पहुतो। FIA शुगर मिल्स स्कैंडल में शहबाज शरीफ खे सुभाणे ऐं हमज़ा शहबाज खे 24 जून ते तलब कयो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास अॼु थी रहियो आहे। सिंध समेत चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं वफ़ाक़ी वज़ीर शिरकत कंदा। इजलास में नेशनल इलेक्ट्रिसिटी पॉलिसी 2021 जो हतमी ड्राफ्ट पेश कयो वेंदो। फंड्स ऐं पाणी समेत अहम मामला बि गौर हेठि आया। लाहौर जी अदालत ख़ुताबी सां बदफ़ेली केस में गिरफ़्तार मौलवी अज़ीज़ुर रहमान खे 4 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जवाबदार जो DNA ऐं मेडिकल कराइण जी हिदायत। पुलिस दावा कई आहे त मुफ़्ती अज़ीज़ुर रहमान जांच दौरान ॾोह जो एतराफ़ कयो आहे। हुन बयानु ॾिनो आहे त ख़ुताबी खे पास करण जो ॾटो ॾेई हवस जो निशानो बणायो। साबिर शाह वीडियो भरण बाद वायरल कई। बदफ़ेली केस में शरीक जवाबदार अब्दुल्ला अदालत मां ज़मानत हासिल करे वरिती। कराची जे क़ौमी तक 249 ते नंढी चूंड में पीपल्स पार्टी जे अब्दुल कादिर मंदोखेल जी कामयाबी चैलेंज। नून लीग उम्मीदवार मिफ्ताह इस्माइल इलेक्शन ट्रिब्यूनल में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख्तियार कयो त कादिर मंदोखेल ते धांधली ज़रिए कामयाब करायो वियो। प्रिज़ाइडिंग ऑफिसर जी ग़लती उम्मीदवार जे खाते में विधी वई। कादिर मंदोखेल जी कामयाबी जो नोटिफिकेशन कलदम करार ॾिनो वञे। मीरपुर बुरड़ो मां 8 ॾींहं अॻु अगवा थियल हिंदू नारी कलीम बाई ड्रामाई अंदाज़ में मंज़र आम ते अची वई। नारी बयान रिकॉर्ड कराइण जे लाइ सिंध हाई कोर्ट लाड़काणो बेंच में पहुची वई। बुरड़ा ऐं मारवाड़ी बिरादरी जा माण्हू बि वॾे अंग में मौजूद। वकील जो चवणु हो त नारी खे ख़ानगी माण्हुनि जी मार्फत पेश कयो वियो। कोटड़ी में ज़्यादती ऐं ब्लैकमेलिंग जो इल्ज़ाम लॻाईंदड़ लेडी पुलिस एहलकार अनीला थेबो खे SSP जाम शोरो पंहिंजी ऑफिस में घुराए वरितो। मुतासिर एहलकार जी भेण सना थेबो पारां जांच ऑफिसर DSP शबीर सरकी ते दबाव विझण जो इल्ज़ाम। सिंधी वसंदनि ते वालार ऐं क़ौम परस्त क़यादत जी गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटीअ जी अवामी राब्ता मुहिम जारी। जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी ऐं रियाज़ चांडियो जी अॻवानीअ में निकितल रैली ठटो खां सिजावल पहुची वई। शहरनि तरफ़ां काफ़िलनि जी गुलनि जी वर्खा सां आजियां।
हैदराबाद में वकीलन जो बहरिया टाउन इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो, क़ौम परस्त क़यादत खिलाफ दाख़िल केसिस ख़त्म करण जो मुतालबो। रोहड़ी भरिसां हियांव ॾारींदड़ हादिसो, रेलवे ट्रैक ते रांदि खेॾंदड़ ॿारनि मथां ट्रेन चढ़ी वई, 2 मासूम भाइर चिभाटिजी फौत, 2 ज़ख़्मी। मंडोदेरो रेलवे स्टेशन भरिसां हादिसो पेश आयो। पोतनि में 10 वरहनि जो फताह चौहान ऐं 12 वरहनि जो हकीम शामिल, सनाउल्ला ऐं अरबाब ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि माल गाॾे जी टकर में 12 फौत थिया, ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पोतनि जा मढ़ घर पहुचण ते कोहराम मची वियो। सुप्रीम कोर्ट तंगवानी जे 2 अॻूणनि TMO समेत 3 ॼणनि जे करप्शन केस में ज़मानत रद्द करे छॾी। पुलिस अल्ताफ़ हुसैन, सिद्दीक़ लिगारी ऐं सुंदर ख़ान खे गिरफ़्तार करे वरितो। अदालत रिमांस ॾिना त जवाबदार अॻु ई फ़रार थियल आहिनि, खेनि ज़मानत ते आज़ादु नथो करे सघिजे। नैब मूजिबि जवाबदारनि मथां कंदको TMA में करोड़नि रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम आहे। दादू अस्पताल जे एडमिनिस्ट्रेशन ब्लॉक में अकाउंटेंट ऐं क्लर्क में झेड़ो, ॿिन्ही हिक ॿिए मथां लतुनि ऐं मुखुनि जो वसकारो लाहे ॾिनो। ॿुधायो पियो वञे त अकाउंटेंट हसन ख़ुश्क ऐं क्लर्क जानी नवीद में अकाउंटेंट जी सीट तां छिक ताण हलंदड़ आहे। अस्पताल अमले विच में पई झेड़ो ठारियो। जानी नवीद जो चवणु आहे त हसन ख़ुश्क मुंहिंजी कुर्सीअ ते कब्ज़ो कयो आहे। हसन ख़ुश्क जो चवणु आहे त केतिरनि ई सालनि खां अकाउंटेंट आहियां। नवीद झेड़ो करे थो। मामिलो अदालत में बि हलंदड़ आहे। सिंध में गुरबत ऐं घरू अणबणत तां आपघात जे वाक़िअनि में वाध, सकरन भरिसां ॻोठ क़ाइम मक्सी में 40 वरहनि जे मोहम्मद परियल मक्सी फाहो खाई आपघात करे छॾियो। लाड़काणो में घरू अणबणत तां रिक्शा ड्राइवर मुनीर कांधड़े फाहो खाई अंतांदो। मेहड़ में बदमनी खिलाफ शहरी रस्तनि ते निकिरी आया। शहरी इतिहाद जे सॾ ते सियासी समाजी तंज़ीमुनि जो घंटा घर चौक ते धरणो। वापारी जावेद मंगी पारां पाण खे बाहि ॾियण जी कोशिश, शहरियुनि खेसि बचाए वरितो। शहरियुनि जो चवणु आहे त बदमनी वधण सबबि शहरी ऐं वापारी ख़ौफ़ में वरितल आहिनि। SSP एजाज़ अहमद शेख अमुन क़ाइमु कराइण में नाकाम वियो आहे। कोठड़ी में बिजली जा कनेक्शन कटण तां हेस्को अमले ऐं शहरनि में छिक ताण SD हेस्को थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराए छॾी। शहरनि इल्ज़ाम हयो आहे त रिश्वत न ॾियण तां कनेक्शन काटिया पिया वञनि, नोटिस वरितो वञे। सिंध में बिजली जी अणएलानियल लोड शेडिंग खिलाफ शहरी रोडनि ते निकिरी आया। एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा। चक में बिजली जी अणएलानियल लोड शेडिंग खिलाफ शटरबंद हड़ताल बाद शहरियुनि जो धरणो। मलीर जे हसन पवर, शफ़ी ॻोठ ऐं पिपरी में बिजली जी लोड शेडिंग खिलाफ शहरियुनि जो एहतजाज। सखर, दाद लिगारी ऐं ॿियनि शहरनि में बि शहरी सरापा एहतजाज बणियल। शहरियुनि जो चवणु आहे त बिजली जी अणएलानियल लोड शेडिंग सबबि जीअण तंग थी वियो आहे, नोटिस वरितो वञे। पाकिस्तान सुपर लीग जे 6हें एडिशन जे क्वालिफायर मैच में अॼु इस्लामाबाद यूनाइटेड ऐं मुल्तान सुल्तान्स में मुक़ाबिलो थींदो। मैच जी फातिह टीम फाइनल जे लाइ क्वालिफाई करे वेंदी। एलिमिनेटर मैच में पेशावर ज़ल्मी ऐं कराची किंग्स दूबदू थींदियूं। मैच में शिकस्त खाईंदड़ टीम इवेंट मां आउट थी वेंदी। कामयाब थींदड़ टीम क्वालिफायर मैच में शिकस्त खाधल टीम सां मुक़ाबिलो कंदी। इवेंट जो फाइनल 24 जून ते थींदो। ऐं अॼु साल जो सभ खां डिघो ॾींहुं ऐं सभ खां नंढी राति हूंदी। मौसमियात खाते जो चवणु आहे त सुभाणे खां ॾींहुं नंढो ऐं रातियूं वॾियूं थियणु शुरू थींदियूं। 22 डिसेंबर साल जो मुख़्तसर तरीन ॾींहुं हूंदो।